अस्सलाम वालेकुम दोस्तों, जैसे अल्लाह की मोहब्बत नसीब थी वेंदी है ना, उनके दुनिया की रौनक, दुनिया जूं खुशियों, दुनिया जा ऐशो अहराम न वणंदा आहिनि। उनजो अलॻि हिकिड़ो रस्तो थी वेंदो आहे। उनखे का बि लालच, उनखे का बि ख़्वाहिश नाहे रहंदी। उहो पंहिंजे अल्लाह जे रस्ते ते हली पवंदो आहे। हिकिड़ो बुज़ुर्ग टाइप जो शख़्स हुयो, उनजे घर जी दीवार किरी पई। उन सोचियो त मां परते वारो माण्हू आहियां, हे दीवार केतिरा ॾींहं किरियल हुजे। उहो फ़ौरन शहर वियो, पंहिंजे दीवार जे मिस्त्री खे वठी वञण लाइ अॻ में उन सामान वठी मोकिलियो ऐं ॾिठईं त शहर जे फुटपेरीअ ते काफ़ी मज़दूर वेठा आहिनि, जिन खे सभु सामान पंहिंजो साण आहे। हिन ॾिठो त हिकिड़ो मज़दूर आहे, हिन सभिनी मज़दूरनि खां अलॻि वेठो आहे। उनखे थेलो बि सामान जो हथ में आहे। हीउ शख़्स सिधो उन वटि वियो, उनखे चयईं त दीवार किरी आहे, दीवार जो कमु करिणो आहे। उन चयो मां कंदुसि, पर उन चयो मुंहिंजूं 3 शर्तूं आहिनि। उन चयो शर्त ॿुधाए। चई सभ खां पहिरियां त मां पंहिंजी उजरत जेका आहे त पूरी वठंदुसि, का बि रिआयत न कंदुसि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त निमाज़ जे टाइम ते मां निमाज़ पढ़णु वेंदुसि। ऐं टीं ॻाल्हि इहा आहे त तूं मूंखां कमु पंहिंजे टाइम जो छिके वठि, का बि रिआयत न कजांइ। उहो मज़दूर खे वठी सिधो पंहिंजे घर वियो, दीवार जो सॼो सिस्टम ॾेखारियईं, कुझु मज़दूर करे ॾिनई। उन कमु स्टार्ट कयो। तेसीं ताईं हीउ बि वरी शहर वियो पंहिंजे कमकार छॾाइण जे लाइ। शाम जो जॾहिं मोटी आयो, ॾिठईं त 4 मिस्त्रियुनि जे बराबरि हिन अकेले शख़्स कमु कयो। वॾी ख़ुशीअ सां उनखे उजरत ॾिनई, उनखे पंहिंजी ॾिहाड़ी ॾिनई ऐं ॾाढो ख़ुशि थियो। हिन सोचियो त अहिड़ो कारीगर वरी मिलंदो अलाए न, त बक़ाया जेको कमु आहे त इहो बि भला इन खां ई कमु कराए वठां। उहो सुबुह जो वरी शहर वियो, मज़दूरनि जी जिते लाइन लॻंदी उते वियो, त पर उहो मज़दूर हिनखे ॾिसण में न आयो। काफ़ी माण्हुनि खां पुछा कयईं, उन्हनि मज़दूरनि ॿुधायो त इहो मज़दूर जेको आहे, कारीगर जेको आहे, त हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो कमु कंदो आहे, बाक़ी 6 ई ॾींहं अलाह जी इबादत कंदो आहे। हिन एड्रेस पुछा कई, हिकिड़े शख़्स खे एड्रेस जी ख़बर हुई। उन एड्रेस ॿुधायो, हीउ सिधो हुन एड्रेस ते पहुतो। उन कमरे ताईं जॾहिं पहुतो त हुनखे ॾाढो बुख़ार हो, हू तड़पे पियो, हुन जूं रड़ियूं अचनि पियूं कमरे मां। चई तोखे काफ़ी बुख़ार आहे, मां तव्हांखे दवा करायां? हुन चयो न, दवा मूंखे न करायो। हुन ॾाढा इलाज कयसि त मुंहिंजो घरु ख़ाली आहे, तव्हां हलो। आख़िर हिन मज़दूर खे इलाजमेंट करे मञाए विधो त तव्हां मूं वटि हलो, जेसीं ताईं तव्हांखे बुख़ार आहे, तव्हांजो बुख़ार घटि थिए, पोइ तव्हां वापसि अचो। मज़दूर वरी शर्त रखियो त मां तव्हांजे घर खाईंदुसि कुझु न, मूंखे खाइण लाइ मजबूर न कजो। हुन चयो मूंखे क़बूल आहे, अचो। उहो वठी आयो सिधो पंहिंजे कमरे में। हाणे सिर्फ़ु वेही उनखे ॾिसे थो, हुन सां ॻाल्हाए थो। 3 ॾींहं उनखे अकेलो छॾियईं, छो जो खाइण जी त पाबंदी थियल हुई, शर्त रखियल हो। 4थे ॾींहं ते उन मज़दूर हिनखे घुरायो, कमरे मां सॾु करायो त तव्हां अचो मुंहिंजे भरिसां वेहो। उन मज़दूर ॿुधायो त मुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे, मां पंहिंजे रब सां मिलणु वञा थो, मुंहिंजो बचणु मुश्किल आहे, पर मां तव्हांखे कुझु नसीहत करणु चाहियां थो, मुंहिंजी नसीहतनि ते अमल ज़रूरु कजो। हुन चयो ॿुधाए। हुन चयो सभ खां पहिरियां जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजे कंध में रसो विझी मूंखे आगुर ते घेलजांइ, रब खां दुआ बि घुरजांइ त हिनखे माफ़ु कर, हिनखे माफ़ी अता कर। ऐं ॿियो, मां जहिड़े कपिड़नि में फ़ौत थियां त उन कपिड़नि में मूंखे दफ़न कजांइ। चई 3 मुंहिंजी वसियत इहा आहे त हीउ क़ुर पाक ऐं हीअ मुंहिंजी मुंडी जेका आहे त फ़लाणे वक़्त जे बादशाह खे वञी ॾिजांइ, उनखे मुंहिंजा सलाम बि ॾिजांइ। चंद घड़ियुनि में हुन जूं उबासियूं शुरू थियूं, उहो वीचारो फ़ौत थी वियो। उहो शख़्स कमरे में ॾाढो रोअणु लॻो, रड़ियूं करणु लॻो, पाण खे पिटणु लॻो त अहिड़ो इंसानु मुंहिंजे हथनि मां हलियो वियो, मां हिन जो इलाजु करायां हा, पर हुनजी शर्त जी पाबंदी जे करे मां हुनखे कुझु खारायो न, डॉक्टर न वठी आयुसि। बहरहाल काफ़ी टाइम रोअण खां पोइ हिन वसियत जो ध्यानु कयो, घरां वञी रसी खणी अची हिन जे कंध में विझणु लॻो। हिनखे ग़ैबी आवाज़ु ॿुधण में आयो त ख़बरदार मुंहिंजे बंदे खे बेइज़्ज़तो न कर। हिन जे हथ मां रसी किरी पई। हीउ शहर वियो, वञी कफ़न दफ़न जो बंदोबस्तु करे दफ़नाइण खां पोइ चंद ॾींहं गुज़रिया, मुंडी ऐं क़ुर पाक खणी सिधो बादशाह जे दरबार में वियो। दरबार जे ॿाहिरां जेके उन जा दरबान बीठा हुया, उन्हनि सां वञी हिन हक़ीक़त पेश कई त मूंखे बादशाह सां मिलणो आहे। उन दरबाननि चयो त बादशाह तमामु चिड़ियो वेठो आहे ऐं जेको ईंदो अथसि थोरो ॻाल्हाएसि थो त उहो चिड़ी थो, हुनखे मार थो ॾिए, तूं चुप कर, न मिल बादशाह सां। हिन चयो मूंखे हर हाल में बादशाह सां मिलणो आहे, उनखे जेको करिणो आहे मूंसां करे, पर मां बादशाह खे पंहिंजो बयानु ॾींदुसि, दांह ॾींदुसि। हे वठी वञी बादशाह पुछियो छा मसइलो आहे? चयो तो वटि हिकिड़ो पैगाम खणी आयो आहियां कंहिंजो। चई ॿुधाए। चई हीउ क़ुर पाक ऐं हीअ मुंडी।
वो क़ुरान पाक ॾिसी ऐं मुंडी ॾिसी रोअण लॻो पर एतिरो रुनो जंहिंजी हद नाहे। माण्हू सभु परेशान थी विया, जेको पैगाम खणी वियो उहो परेशान थी वियो। त चकर छा आहे, उन मामूली मज़दूर जे करे ही बादशाह रोए पिटे थो छो? बहरहाल ॾाढो परेशान थियो। चंद घड़ियुनि खां पोइ बादशाह पुछियो त हीउ शख़्स किथे आहे? हिन ॿुधायो त उहो शख़्स मरी वियो, मां हाणे हुनखे दफ़नाए आयो आहियां। बादशाह खे जीअं पग ॿधल पग लाहे हेठि उछलाए पंहिंजा कपिड़ा लीणूं करे रड़ियूं करे रोअण लॻो ऐं वॾियूं दाऊं कयईं त बादशाह बेहोश थी वियो। दरबार जा जेके बि दरबारी हुआ उहे सभु परेशान थी विया त हिकिड़े मामूली मज़दूर जे करे बादशाह जी एॾी कंडीशन छो थी। सभु परेशान हुआ। आख़िर काफ़ी टाइम बादशाह बेहोश हुयो। जॾहिं होश में आयो, बादशाह उन पैगाम आणींदड़ खे चयो त तूं राति मूं वटि रह। राति जो रही सुबुह जो साजुर बादशाह हिन खे उथारियो त हल मूंखे उनजी क़बर ॾेखार। बादशाह कपिड़ो वेड़े मुंहं ते सभिनी दरबारियुनि खां चोरीअ क़ब्रस्तान वियो। परे खां उन शख़्स पैगाम ॾींदड़ बादशाह खे इशारो कयो त हीउ उन मज़दूर जो क़बर आहे। बादशाह परे खां भॼंदो वञी उन क़बर ते किरियो, उनखे भाकुर पाए रोअण लॻो, वॾियूं उछगारूं ॾेई रोअण लॻो। हीउ शख़्स अञा बि परेशान हो त हिन मज़दूर जे करे वक़्त जो बादशाह जेको मिटीअ में किरी पियो, उन पंहिंजी पग उछलाई, उन पंहिंजा कपिड़ा लीणूं कया, हिन जी बेचैनी बि वधी वई। हीउ बि चंद क़दम सुरी वञी उन वटि वेठो। बादशाह को पुछा कई त मूंखे हाणे तफ़सील ॿुधाए। चई तूं इहो ई ॼाणणु चाहीं थो न त हीउ केरु हुयो? उन चयो हा। चई हीउ मुंहिंजो पुटु हुयो। मुंहिंजे बादशाही महल में हमेशह नाच गाना थींदा हुया, हमेशह महफ़िलूं थींदियूं हुयूं, शौक़ थींदा हुया। हिकिड़े दफ़े महफ़िल हले पई, कंहिं नंढड़े तिलावत कई ऐं उनजो तर्जुमो उन पढ़ियो। अल्लाह पाक फरमाए थो त ऐं ईमान वारो, तव्हां मुंहिंजे रस्ते ते कॾहिं लड़ंदव? बसि मुंहिंजो पुटु उतां उथियो, सिधो मस्जिद वियो, उतां क़ुरान पाक खणी इहो जो निकितो त अॼु ताईं ख़बर न पई त किथे हुयो, कहिड़े हालनि में हुयो, कंहिं वटि हुयो, छा पियो करे, छा थियो, ख़बर न पई। हिन खे को अहिड़ो रंग लॻी वियो, हिन बादशाहीअ में का बि मज़ो न पियो अचे, बादशाहीअ जी का बि रौनक हिन खे सम्झ में न आई। इहो बेगानो थी हीअं जो निकिरी वियो त अॼु मां हिन जी क़बर थो ॾिसां। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त जंहिं शख़्स जो अलाह जे तरफ़ लाड़ो थी वेंदो आहे न, दुनिया जी का बि ख़्वाहिश, दुनिया जी का बि रौनक, दुनिया जूं जेके बि ऐश इशरतूं आहिनि उहे इंसान खे न आहिनि वणंदियूं। उनखे सिर्फ़ु अलाह जो रस्तो वणंदो आहे। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे, पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।